लाड़काणे में छाकाणि त सियाल साहब जे अनवर सियाल जे घर जे ॿाहिरि 2 या 3 हवाई फायर थिया या छा बि थियो त जे SSP FIR न पे कटी रोहिल खोसो छा रोहिल खोसो शायदि त उहो ट्रांसफर थी वञे थो विदिन 12 आवर्स फायर थिया हवाई फायर थिया ख़ुदा ख़ैर कयो कंहिंजो न नुक़सानु थियो न कंहिं गोली लॻी न छा थियो FIR कटिजी वई पोइ जिरगो थियो जेको थियो हुते 3 फायरनि ते FIR कटिजी वञे थी छाकाणि त अपोज़िशन में हुजे थो जंहिं ते FIR कटिजे पई ऐं हुकूमत में हुजे थो जंहिं FIR कटराई पई जी हा हिते 3 माण्हू मरी वञनि था सांगड़ में तव्हां सलाह पिया ॾियो चाचा साहब अदालतनि में हलिया वञो न यानी ही त हा अदालतनि जा दरवाज़ा त सभिनी लाइ खुलियल आहिनि हिकिड़ी बुनियादी ॻाल्हियुनि लाइ अदालतनि में वञिजे हिन वक़्तु तासुर इहो अचे थो त हरूभरू धरणो पिया हाणे 3 माण्हू मरी विया अथनि ऐं अलाए केतिरा ज़ख़्मी थियल आहिनि जी हा असीं हुनखे सलाह ॾियूं त तव्हां वञी कोर्ट में हलिया वञो यानी असीं इहो न चऊं त यार हुननि जो बेसिक राइट जेको आहे उहो मञियो वञे हिकिड़े पासे फायर थियण ते FIR कटिजी वञनि थियूं हिकिड़े पासे माण्हू मरनि ते FIR न थी कोर्टनि में वञो पूरी भोतारकी दहशतगर्दी पाण ॾिठी यस यस ऐं पुलिस कमदारी करे पियो त SSP साम्हूं वेठो आहे शाज़िया मरी साहिब जे साम्हूं ऐं कुझु न पियो भई अगरि को लॉजिक त ॿुधायो न छो नथा कटियो छो FIR नथा कटियो